अस्सलाम वालेकुम संगत कीअं ठीक ठाक उम्मीद कयां थो बिल्कुलु तव्हां ठीक ठाक हूंदो। हक़ीक़त पुछा कयो माण्हू सच चवंदा आहिनि त वारिस साहिब खां पोइ वॾो भाई हूंदो आहे जेको ॾुख सुख में साथ ॾींदो आहे, कंहिं ॻाल्हि लाइ छॾींदो नाहे। अहिड़ो वाक़ियो अॼु तव्हां सां शेयर कयां थो। दोस्त हिकिड़े खे मां फ़ोन कयसि, चयोमांसि वॾे अरसे खां पोइ हाल वाल वरितोमांसि ऐं चए पियो त ॿई नंढा भाइर अलॻि थी विया आहिनि ऐं मां अकेलो ई आहियां। ॾुख इन ॻाल्हि ते न आहे मां अकेलो आहियां, पर नंढे भाइरनि खे अलाह पाक ख़ुशि रखे। जिथे बि मसिलो थिए त मूं वटि ईंदा आहिनि, छो वॾो भाउ मां आहियां। बिरादरी में ख़ुशी ग़मी त मूंखे ई वञिणो पए थो, छो वॾो भाउ मां आहियां। ॾेती लेती जो मसिलो नंढे भाइरनि जो थिए तॾहिं बि माण्हू मूं वटि ईंदा आहिनि, छो इन्हनि जो वॾो भाउ मां आहियां। सभु ॻाल्हियूं हिकु जॻह ते, पर हाल हींअर हिकु मसिलो थियो, मुंहिंजो नंढो भाउ कंहिंसां विड़ी आयो। हाणे उहे चवनि था त भई हाणे नंढे भाउ खे असां न मारींदासीं, हाणे मारींदासीं वॾे भाउ खे। चए पियो त यार ॾेती लेती तॾहिं बि वॾो भाउ मां ई कयां, उथणु वेहणु मां ई कयां, शादियुनि में बि मां वञा, छो वॾो भाउ मां आहियां। हाणे मोचड़ा बि मां खावां यार, वॾो भाउ मां आहियां। बसि मां हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि पंहिंजे वॾे भाइरनि जो इज़त कंदा कयो। हक़ीक़त आहे वालिद साहिब खां पोइ वॾो भाई हूंदो आहे। पंहिंजे भाइरनि जो क़दुरु कंदा कयो, ॿधी में रहो। दुआ आहे अलाह पाक सभिनि खे सलामत ऐं भाइरनि खे ॿधी में रखे। आमीन।